जेकरे बार जेकर सिंधी लैंग्वेज जान त असी जेकरे उनके सिंधी में लेक्चर दींदासी वधीक आसानी सिंधी जेकरे असा उर्दू लैंग्वेज जा बार त असी उर्दू में दींदासी लेक्चर ऐं जेकरे असा इंग्लिश में आहिनि त असी इंग्लिश में लेक्चर दींदासी असा ने सिर्फ बारन के वो समझाणो आहे वो पढ़ाइणो आहे त बार जी वो शय समझी सके ऐं जो कॉन्सेप्ट क्लियर हुजे जेकरे बार असा वट मुख्तलिफ बोलियुनि जा आहिनि त असी का बि हिकु ॿोली जेका परफेक्ट यूज़ थिए थी उर्दू ॿोली उन में असी करे सघूं था पर जेकर सिर्फ कम्युनिटी सिंधी कम्युनिटी जा ॿार असांखे सिंधी में लेक्चर ॾींदासीं इंग्लिश टू सिंधी सिंधी टू इंग्लिश जी ॿारनि खे उहा सम्झ में आसानी थिए पहिरीं जेकर पाण अल्फाबेट में अचूं था त मुख़्तलिफ़ अल्फाबेट डिफरेंट लैंग्वेज जी कल वाले सबक में था असां ॿुधायो त डिफरेंट लैंग्वेज डिफरेंट लेटर्स जेकर मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि त उन जो अल्फाबेट बि मुख़्तलिफ़ आहे त हाणे कुझु पाण कंपेयर कंदासीं इंग्लिश लैंग्वेज के सिंधी लैंग्वेज सां कंपेयर कंदासीं त अल्फाबेट जा कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि लेटर्स आहिनि हिक ॿिए सां मैच थियनि था पाण खयो ए खयो ऐं बी खयो कंपेयर कयोसीं उर्दू सां अलग सिंधी सां ऐं जेकॾहिं पाण हिनखे सिंधी में खणूं था त जेको पाण लेक्चर में सिंधी में जेकर ॾींदासीं त पाण खे उहा सम्झण में आसानी थींदी ये तकरीबन उर्दू और सिंधी जा लफ्ज़ पान में मिलन था अड़ा लफ्ज़ एक जड़ा आहिनि पर कुछ लफ्ज़ जेके आहिनि जीअं मिसाल ॻाल्हि सिंधी में भे आहे ठीक है तो उर्दू में पाण इनके कीअं लिखंदासीं भे हीअं लिखंदासीं ऐं हिन साॻी खे पाण इंग्लिश में कीअं लिखंदासीं बीएच त असांजा ए वञी उचार पाण में लफ़्ज़ मैच थियनि था एबीसी तकरीबन अवां सिखी आया आहियो अॻे में क्लासनि में सिखी आया आहियो हाँ सिर्फ पाण एबीसी लेटर्स लिखंदासीं उन खां पोयां उनखे पाण कंदासीं कॉन्सोनेंट एंड वॉवेल्स में चेंज एबीसी जा लेटर घणा इंग्लिश में लेटर्स घणा आहिनि 26 ऐं सिंधी में लेटर्स घणा आहिनि 52 हाणे जेकर पाण ने कंपेयर करूं था
तो जवाब पाण खे छा मिलंदो? हीअं करियो, हिकु भाङे ॿ। हाणे जेकॾहिं 26 खे ॿिनि हिसनि में विराईंदासीं त हिकु भाङे ॿ माना अध खां वधीक हू लेटर्स आहिनि सिंधी जा। हाणे उनखे पाण कंपेयर कीअं कंदासीं जी तव्हांखे मैं तरीक़ो ॿुधायो त लफ़्ज़ पहले ए जा लिखंदासीं, इंग्लिश जा लिखंदासीं A to Z ताईं, पोइ लिखंदासीं सिंधी जा अलिफ खां ये ताईं। तो पाण में कीअं कंपेयर थियनि था? कुछ अहिड़ा अंग्रेजी जा लफ़्ज़ आहिनि जेके ओ लेटर्स आहिनि जेके सिंधी जा 2, 3 खां 4 ताईं कुछ जेके लेटर्स आहिनि या अखर पाण में मैच थी सघनि था। जीअं पाण मिसाल खणूं एस आहे, ठीकु आहे, एस सिंधी सां कहिड़ा लफ़्ज़ मैच करे थो? सीन, से ऐं स्वाद। ए थी आहे ज़ेड घणनि सां मैच करे थो? ज़ाल, ज़े, ज़ोए ऐं ज़्वाद सां बि इस्तेमालु कयूं था। पर घणो करे ज़्वाद पाण जी तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। इंग्लिश में जेकॾहिं ॾींदासीं त पाण हिन जी जॻह ते पाण छा ॾींदासीं? डी ॾींदासीं। जी पाण हिंदी में रमज़ान लिखूं था, ठीक है। ज़्वाद अची वियो पाण इंग्लिश में रमज़ान ही कोन लिखंदासीं, कीअं लिखंदासीं? हीअं लिखंदासीं, लिखंदासीं रमज़ान। जेकर पाण इंग्लिश में लिखंदासीं त पंहिंजी ही जेका स्पेल जेका आहे, असल ॻाल्हि पाण जेके सम्झाइण जी आहे त स्पेलिंग जीअं पाण सिंधी में अल्फ़बेट लिखंदा आहियूं, वरी उन जी ककपटी हूंदी आहे, ज़ेर ज़बर पेश पढ़ंदा आहियूं, पोइ 2 अखर मिलाए पाण लफ़्ज़ ठाहींदा आहियूं। ऐं इंग्लिश में बि ईअं ई 2 लेटर पाण मिली 2 वर्ड ठाहींदा, ठीकु आहे न? उन लाइ असांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत पवे थी उहो अॻियां पाण सिखंदासीं। हाणे तो पाण टी खणूं था, टी किथे किथे इस्तेमालु थिए थो? ॿिन्ही जॻह ते पाण इस्तेमालु करे सघूं था। हाणे पहिरीं अचूं था पाण ABC लेटर्स ते। तव्हांखे गॾु कंपेयर बि कंदा वेंदासीं हेठि अवां जे रहनुमाई जे लाइ। हिंदी कंपेयर पाण कीअं कंदासीं? समझो ज़ेर जो आवाज दे दो पानी, ठीक है ना?
ये छा जो आवाज दे दो वाह वाम जो आवाज दे दो ये छा जो आवाज दे दो पेश जो ये सिर्फ वाह पुणे वाह हुआ ठीक है आप क्या समझाने लग रहे हैं अल्फाबेट ऑफ इंग्लिश समझो तुम्हारा लैंग्वेज का पढ़ो बोली ठीक है ना कंपेयर विथ सिंधी लैंग्वेज असा के पेरी पेरी बेसिक में छा है तो असा के पेरी शय समझणियो न जे करे ही असा के शय जी सुञाणप न आहे लेटर की सुञाणप न आहे कॉन्सेप्ट क्लियर न थियो तो असा के न सिंधी पढ़ण में इंदी न इंग्लिश पढ़ण में ॻाल्हाए विजासी केर बुझे तो वा समझी विंदासी पर असा के वा शय पढ़ण में या लिखण में नहीं उन ला बेहतर असा के पेरी शयूं सिखण घुरजन जेके अर्ली जेके शुरू में अचन पियो एबीसी लेटर आहे या सिंधी जी अल्फाबेट आहे जी पाण क्लास में पढ़ूं था स्कूल में पढ़ूं था अल्फाबेट पढ़ूं था सिंधी अल्फाबेट उस्ताद पढ़ाइन था वो इंग्लिश जी अल्फाबेट पढ़ाइन था उर्दू जी अल्फाबेट पढ़ाइन था ये पाण के कंपेयर करणो है कैसा इंग्लिश ना असा जो मेन टॉपिक चाहे लैंग्वेज चाहे इंग्लिश लैंग्वेज आहे जो इंटरनेशनल लैंग्वेज आहे जिता हर जगह ते ॻाल्हाई ऐं समझी वञे हाणे लेटर्स खां पोइ सिंधी जा लेटर्स बची विया हाणे कॉन्सेप्ट क्लियर थियो आहे जो सुञाणप थी वई आहे जी ये पंहिंजी कॉपियुनि ते उतारे वठो जेॾीमहिल असीं इंग्लिश अल्फाबेट जेॾीमहिल पढ़ंदा आहियूं त असांखे अल्फाबेट में घणा लेटर मिलंदा आहिनि 26 ठीक है ना उनमें हिकिड़ा बिग लेटर्स आहिनि स्मॉल लेटर आहिनि बिग लेटर के पाण कैपिटल लेटर भी चऊं था ऐं अपर केस भी चऊं था हिन लेटर्स के पाण छा चऊं था बिग लेटर्स कैपिटल एंड अपर केस इनके पाण छा चवंदा आहियूं बिग लेटर कैपिटल लेटर अपर केस पाण जेके पाण सिंधी में नंढी बि चवंदा उनखे स्मॉल लेटर स्मॉल माना नंढो लेटर्स माना लोअर लोअर माना नंढो हेठियो नंढो उनखे पाण का लोअर केस चवंदा ये ॻाल्हियूं पाण जे ज़हन में रखणियूं आहिनि त बिग लेटर ऐं स्मॉल लेटर में फ़र्क़ु छा आहे वो असांखे जेॾीमहिल अॻियां ईंदासीं उहो सिखंदासीं त बिग लेटर कीअं लिखिबो आहे छो लिखिबो आहे स्मॉल लेटर छो लिखिबा आहिनि इन खां पोइ पाण अचूं था हिन ॻाल्हियुनि खे सम्झण जी ज़रूरत आहे पाण खे
बी अहम शइ हिन में इहा आहे त जेॾीमहिल पाण अल्फ़ाबेट पढ़ूं था ABC जी तॾहिं असांखे मुख़्तलिफ़ अखर पढ़ण लाइ मिलनि था। हिकिड़ा अहिड़ा अखर मिलनि था जिन खे असीं सवले नमूने सां उचारे वञूं था कि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन जो उचार असांखे कोन थो मिले। उहो उचार असांखे पाण खे ठाहिणो पवे थो त असांखे अॻियां उचार कहिड़ो ठाहिणो आहे। ठीकु आहे न। हाणे कॉन्सोनेंट एंड वावेल्स सभी लेटर लिखूं था। अहिड़े नमूने जा असांखे लफ़्ज़ मिलनि था, उहो लेटर्स मिलनि था। ABC जा 6 लेटर्स आहिनि। हिन में हिकिड़ा कॉन्सोनेंट आहिनि, हिकिड़ा वावेल आहिनि। ठीकु आहे न। नेक्स्ट डे ते पाण वावेल ऐं कॉन्सोनेंट पढ़ंदासीं। उन पाण में मेलाप कीअं थिए उन लाइ पाण मिलाए उन प्रोनाउंस ठाहींदासीं ऐं अॻियां थोरो सम्झंदासीं।